श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता पावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नामस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस तम नमामि हरिं परम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच मोक्षयिष्यामि मा शुच। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम वप्पी इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक नाशे विघ्न अनेक। वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्ठात् पुनिंदु सुंदर मुखादर विंद नेत्रात्। कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने तत्त्वमहं न जाने तत्त्वमहं न जाने। बोलो राधावर थियो मंगलाचरण है ना भाई। राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम 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 राधे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हरि सीता बोल राम 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 हरि बोल। राम 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 सीता राम 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 गणेश राम 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 सीता राम 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 ओ जी राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 जय शिव शंकर शिव शंकर भोले सब देवों में देव निराले। जय बम बम भोले 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 भोले। जय शिव शंकर शिव शंकर भोले भोले सब देवों में देव निराले। जय बम बम भोले जय बम बम भोले भोले जय जय बम 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 भोले। जय बम बम भोले जय बम बम भोले जय बम बम भोले जय बम बम भोले। जय बम बम भोले जय बम बम भोले जय बम बम भोले 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 जय बम बम भोले। जय बम बम भोले जय बम बम। ईश तुम्हारे गंगा मैया चंद्रशिखर पर सोहे तन पे सर्प विचरते रहते भक्तों के मन मोहे। उसको कैसा कष्ट जगत में नाम तेरा जोले बोले। सब देवों में देव निराले जय बम बम भोले। जय शिव शंकर शिव शंकर भोले भोले सब देवों में देव निराले। जय बम बम भोले जय बम बम भोले खत्री जय बम बम भोले बोलो। जय बम बम
अरे भोले 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 जय हो जय बम बम भोले। जय बम बम भोले, जय बम बम भोले। तो बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 राधे। जय जय श्री राधे। अच्छा नृत्य करण जे लाइ आगमन थियो हिननि जो समय जी थोड़ी असांखां हो थिए। बोलो वृंदावन बिहारी श्याम सुंदर जगत गुरु। हेलो भाई श्री रामचरित बालकांड दोहा क्रमांक 175 यानी घणा सौ थिया 250 बस 25 घट 200 में। हरे राम मिठू राम प्यारो राम न्यारो राम स्वीट राम सीता राम। भरद्वाज सुन जाहि जब होए विधाता बाम। धूर मेरु सम जनक जम ताहि ब्याल सम दाम। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय जय। हनुमान की जय बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। याज्ञवल्क्य जी महाराज चवनि था त ही भरद्वाज जी ॿुधो विधाता जॾहिं जंहिंजे उलट थी वेंदो आहे बाम यानी विपरीत उल्टो त उन जे लाइ धूल मेर पहाड़ जहिड़ी थी वेंदी आहे। पिता बि जेको रक्षा करण वारो उहो बि यमराज जे समान काल जहिड़ो थी वेंदो आहे ऐं रस्सी नांग जे समान कटे खाइण वारी थी वेंदी आहे। चो हरि राम हरि कृष्ण हे हरि। एडी एडी उल्टी स्थिति थी वेंदी आहे। इन करे सब दिन हो त न हिकु समान, सब ॾींहं हिकु समान न थींदा आहिनि। भले भी दिन आते जगत में बुरे भी दिन आते, कड़वे मीठे फल कर्म के सभी यहाँ पाते। इन करे सुख में शुक्रानो दुख में धीरज। हर वेले भक्ति, दुख अचे कष्ट अचे विपदा अचे भगवान जो नाम सिमरन कयो, धीरज ही साथी आहे। चो हरे राम। छो ॿियो कोई तव्हांखे अची धीरज ॾे, हा न भाई, ॿियो कोई असांखे सम्झाए। हेॾा सत्संग ॿुधाइनि काॾे आहे उहे ॿुधायो न। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते चिंता न कयो भाई, टेंशन न कयो। भगवान खे यादि कयो, प्रभुअ खे पुकारियो जेको 24 कलाक तव्हां सां गॾु रहंदो आहे। चो हरे राम। यादि रखिजो हथ बि पंहिंजी रक्षा जेॾी महिल न करे सघंदा ओॾी महिल बि भगवान असां सां गॾु रहंदा आहिनि। उनखे पुकारियो। जे सुख दे ते ही राजा, सुख ॾे चाहे दुख ॾे, मां त तोखे ई यादि कंदुमि प्रभु। हरे राम। हाणे कथा ॿुधो। तव्हां ॿुधव कि कपट मुनीअ ऐं हुन राक्षस कालकेतुअ मिली करे षड्यंत्र कयो। ब्राह्मणनि राजा खे शाप ॾेई छॾियो। समय गुज़रियो, राजाऊं सभु युद्ध करण आया, धीरे धीरे करे सभु गुज़ारिया, वीरगतिअ खे प्राप्त थिया। सॼो कुल वियो। समय पाए परिवार सहित उहो ई राजा रावण नाले राक्षस थियो। चो हरे राम। काल पाए मुन सुन सोई राजा, भयो निसाचर सहित समाजा। 10 सिर ताहे 20 भुज दंडा, रावण नाम वीर बरी बंडा।
रूप अनुज अरिमर्दन नामा। भयो सो कुंभकर्ण बलधामा। सचिव जो रहा धर्म रुचि जासु। भयो विमात्र बंधु लघुतासु। नाम विभीषण जेहि जग जाना। विष्णु भगत विज्ञान निधाना। रहे जिसुत सेवक नृप के रे। भये निशाचर घोर घनेरे। काम रूप खल जिनस अनेका। कुटिल भयंकर विगत विवेका। कृपा रहित हिंसक सब पापी। बरनि न जाहि विश्व परितापी। उपजे जदपि पुलस्त्य कुल। पावन अमल अनु। तदप महीसुर श्राप बस। भय सकल अघरूप सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। समय पाए करे परिवार सहित राजा रावण थियो। 10 सिर 20 बाहूं उनखे थियूं। ॾाढो प्रचंड शूरवीर, भले राक्षस हुयो लेकिन ॾाढी ताक़त। अरिमर्दन नाले जो जेको उनजो नंढो भाउ हुयो उहो बल जो धाम कुंभकर्ण थियो। ऐं उनजो जेको मंत्री हो जंहिंजो नालो धर्म रुचि, धर्म में रुचि रखंदो, राजाईअ में न धर्म में, ऐं वो ॿिए जन्म में भी भक्त बणियो। सौतेलो भाउ, नॉट रियल ब्रदर, सौतेलो भाउ थियो। नालो थियो उनजो, बोलो विभीषण जी महाराज की। हरे राम। रावण जो सौतेलो नंढो भाउ थियो जंहिंजो नालो पियो विभीषण साध संगत जी। जंहिंखे सॼो जगत ॼाणंदो आहे। विष्णु भगवान जो भक्त, ज्ञान विज्ञान जो भंडार, जेको राजा जो पुट ऐं सेवक हुया, उहे सभु वॾा भयंकर भयानक राक्षस थिया। हरे कृष्ण। सभु अनेक जात जा मनमाना रूप धारण करण वारा, यानी उन्हनि खे इहा विद्या बि ईंदी हुई, इहो तिलसम उनखे माया करण ईंदी हुई। कॾहिं कॾहिं असांखे बि लॻंदो आहे न, असांखे बि मज़ो अची वञे बढ़िया कंहिंजो रूप धारण करे सघूं न, आहे की न। जेको गड़बड़ हले, जेको ठीकु सां न हले, उनजो रूप धारे करे ॿ चारि उलट फेर असांजी उल्टो ई दिमाग़ हलंदो आहे। पर रूप राक्षस बि धारण था कनि, ऐं रूप संत महात्मा हनुमान महाराज बि धारण करे सघंदा। लेकिन हनुमान महाराज जॾहिं बि रूप बदिलियो आहे त राम जी सेवा जे लाइ या कंहिंजी रक्षा जे लाइ। ऐं हुननि पापिन जॾहिं बि अहिड़ा कम कया आहिनि त अधर्म जे लाइ। चओ हरे राम। हनुमान महाराज त रूप बदिलियो, नंढो सो मच्छर जेतिरो रूप धारण करे विया लंका में, हा न। भगवान सां मिलिया त ब्राह्मण जो रूप धारण करे आया। पहिरीं विजिट, पहिरियों भगवान जो मिलन उते रामायण जे अनुसार जेको वञनि था पिया भगवान वनवास में, त हनुमान महाराज पहिरियों ब्राह्मण ठही करे था मिलनि, परीक्षा वठण विया। त उहे धर्म जे लाइ, भक्तीअ जे लाइ फ़र्क़ु इहो आहे। हरे राम। सभु अनेक मनमानो रूप धारण करण वारा, दुष्ट, कुटिल, चालाक, अंदर कपट भरियल, भयंकर, विवेक ज्ञान लभे कोन, कंहिंमें भलाई आहे छा करणु खपे कोई मतिलबु न आहे, निर्दयी, मन में दया ई कोन्हे। चओ हरे राम। हिंसक, हिंसा करण वारा, पापी ऐं संसार भर खे दुख ॾियण वारा थिया, उन्हनि जो बखान नथो थी सघे। हालांकि जे पवित्र निर्मल अनुपम कुल में पैदा थिया, तॾहिं बि ब्राह्मणनि जे शाप जे करे सभु पाप रूप थिया। टिनी भाउरनि अनेक तरह जी वॾी कठिन तपस्या कई। ध्यानु ॾिजो, तपस्या कई आहे जंहिंजो वर्णन नथो थी सघे। उन्हनि जो उग्र तप ॾिसी करे ब्रह्मा जी
उन्हनि खे दर्शन ॾिनो। बोलो ब्रह्मा जी महाराज की। प्यारा मां प्रसन्न आया वरदान घुरो। कीन विविध तप तीनों भाई परम उग्र नहीं बरन सुजाई गयव निकट तब देख विधाता माग हूं बर प्रसन्न में था मां राजी आया वरदान घुरो। रावण हथ जोड़े वेनती करे चरण पकड़े करे चया त हे जगदीश्वर ॿुधो बांदर मनुष्य इन्हनि ॿिनि जातियुनि खे छॾे करे असां कंहिंजे मारे न मरूं इहो वरदान ॾियो। राक्षस उन जे वश में हा। राक्षसनि जो वॾो राजा हुयो ऐं देवता उन जे भव खां स्वर्ग छॾे वेंदा। चओ हरे राम। त जॾहिं देवता उन जे नाले ते स्वर्ग छॾे वेंदा आहिनि त बचा केरु प्राणी ऐं मनुष्य। पोइ उन्हनि खां छा जो भउ त छा थो चए पियो कि ध्यानु ॾेई ॿुधजो। हम काहू के मरह न मारे बानर मनुज जाति दुई बारे। केवल इंसान यानी मनुष्य ऐं बानर इन्हनि ॿिनि जातियुनि खे छॾे करे असां कंहिंसां मारण सां बि न मरूं। वरदान जो शिव जी चवनि था त मां ब्रह्मा मिली करे उनखे अहिड़ो वरदान ॾिनो कि एव मस्तु यानी ईअं ई थींदो तूं वॾो तप कयो आहे। ठीकु आहे रावण इहो वरदान घुरियो। हाणे नंबर आयो कुंभकर्ण जो। चओ हरे राम। कुंभ यानी छा चइबो आहे कंहिंखे चइबो आहे? अरे कुंभ कंहिंखे चइबो आहे? मटके खे कुंभ मटके खे चइबो आहे न। ऐं कर्ण कंहिंखे चइबो आहे? कन्ननि खे यानी जंहिंजा कन ई मटके जे समान। कन एतिरा वॾा तॾहिं त नालो कुंभकर्ण पियो। कुंभकर्ण। चओ हरे राम। त जंहिंजा कन ई एॾा भारी मटके जे समान हा। एॾो वॾो हुयो आकार प्रकार में ॾाढो विशाल भयंकर। तॾहिं शिव भगवान चवनि था मां ऐं ब्रह्मा जी मिली करे उनखे वरदान ॾिनो ए मस्तु ईअं ई थिए तूं ॾाढो वॾो तप कयो आहे। वरी ब्रह्मा जी कुंभकर्ण वटि आया उनखे ॾिसी करे हाणे ध्यानु ॾिजो उनजे मन में वॾो अचरज थियो। अगरि हे दुष्ट रोज भोजन खाईंदो। भोजन छा खाईंदो? नॉनवेज खाईंदो। जानवरनि खे पशु पक्षी इंसाननि खे मारे खाई वेंदो। अगरि हे दुष्ट रोज आहार कंदो त सॼो संसार ई उजाड़े छॾींदो। हाणे सोचो अकेलो कीअं रहियो हूंदो कुंभकर्ण। चओ हरे राम। अहिड़ो वीचार करे ब्रह्मा जीअ सरस्वती जीअ खे प्रेरणा ॾिनी। बोलो सरस्वती मैया की। ॾिसो सरस्वती माता देवताउनि जा बि कम रास कंदी आहे। राम जी जी बि सेवा कई। सरस्वती माता जो सहारो वरितो कि हिन जी बुद्धि फेरे छॾ। अगरि हे जागंदो न हिकु राति सुम्हंदो सॼो ॾींहुं जागंदो त संसार ख़ाली। सभिनि खे पकड़े ईअं भुॻड़नि वांगुरु खाईंदो वेंदो। चओ हरे राम। तंहिंजे करे हिन जी मती वरदान वारी बदिलजी वञे चाहे कुझु घुरे कुझु। तॾहिं अहिड़ो वीचार करे सरस्वती माता उनजी बुद्धि फेरे छॾी। जंहिंसां उन 6 महीने जी निंड घुरी वरिती। चओ हरे राम। 6 महीने जी निंड निद्रासन घुरी वरितो। घुरण पियो चाहे कि 6 महीना मां जागा हिकु राति बसि सुम्हां। असां ईअं ॿुधो आहे। हाणे 6 महीना जेको जागे हिकु ई राति सुम्हे पोइ सम्झो छा बचंदो वञे। ऐं जीअं उनजो नंबर आयो सरस्वती माता बुद्धीअ में वञी वेठसि। ज़बान अहिड़ी उल्टी हलियसि चई त 6 महीना मां सुम्हां हिकु ॾींहुं जागा। तथास्तु ब्रह्मा जी बि देरि कई कोन। मतां न यादि अची वञेसि गड़बड़ थी वञे। तंहिंजे करे तुरंत ब्रह्मा जी विभीषण वटि विया ऐं चवण लॻा पुट वरदान घुर। उन भगवान जे चरण कमलनि में निर्मल निष्काम अनन्य प्रेम घुरियो। कंहिं अॼु ताईं आहिनि लंका जो राज करे रहिया। उहा दिव्य लंका आहे। ये क्रिकेट वारी श्रीलंका कोन्हे मतां इन में वञी ॻोल्हियो। राम जी आया न त पद्म पुराण में लिखियल आहे पुल उहा तोड़े छॾियऊं राम जी। उन्हनि खे ख़बर हुई त कोई न कोई पहुची वेंदा दुष्ट आतंकवादी मुंहिंजे भक्त खे न तंग कनि।
अज भी विराज करे रहे। विभीषण महाराज वरदान घुरियो, कुछ न केवल हिकिड़ी भक्ति प्रभुअ जे चरणनि में प्रेम हुजे, भगवान जे चरण कमलनि में निर्मल अनन्य प्रेम जो वरदान घुरियो। गए विभीषण पास पुन कहे पुत्र बर मांग, तेहि मांगे भगवंत पद कमल अमल अनुराग। सियावर चंद्र की जय, उमापति महादेव की पवन जय, सुत हनुमान की जय, बोलो भाई सब सर्व। संतन की जय जय। उन्हें जे वर खे ॾिसी करे ब्रह्मा जी हलिया आया ऐं टई भाउर प्रसन्न थी करे घर वापसि आया। मय दानव जी हिकिड़ी धीअ हुई जंहिंजो नालो मंदोदरी। छा नालो हो? मंदोदरी नाले जी कन्या परम सुंदरी स्त्रियुनि में शिरोमणि हुई, ॾाढी सुंदर ऐं बुद्धिमती बि। धर्मात्मा मय पंहिंजी धीअ खे वठी अची ऐं रावण खे ॾिनो। उन सम्झी वरितो कि राक्षसनि जो राजा थींदो। सुठी स्त्री पाए करे रावण प्रसन्न थियो ऐं वरी उन्हनि वञी ॿिन्ही भाउरनि विवाह करे वरितो। चओ हरे राम। यानी रावण जी शादी कंहिंसां थी? हा, मंदोदरी माता सां उनजो विवाह थियो। मंदोदरी माता ॾाढी सुठी सियाणी समझदार हुई, भक्ता हुई। उहा राम जी जे चरणनि में श्रद्धा रखंदी, रावण खे बार बार मना कंदी त हे अखिल जगदीश्वर अथव, भगवान अथव, तव्हां कृपा कयो, हिन सां वैर न कयो, हिन जी शरण वठो। पर रावण कंहिंजी बि न ॿुधंदो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। समुद्र जे विच में त्रिकूट नाले पर्वत ते ब्रह्मा जी जो ठाहियल हिकिड़ो वॾो भारी किलो हुयो। समुद्र जे विच में हिकिड़ो पर्वत, कहिड़ो? त्रिकूट। उते हिकिड़ो वॾो भारी किलो ठहियल हो। महान मायावी निपुण कारीगर उनखे वरी सां सजाए छॾियो ऐं उन मणियुनि सां जड़ियल सोन जा अनगिनत महल हुया। कंहिं उनखे सजाए छॾियो वरी सां? यानी रावण जो केरु हुयो? ससुर साहब, हा न। हाँ, इन्हनि जी कथा ईंदी आहे भागवत में बि कि अर्जुन महाराज खांडी वन जॾहिं जलायो, अग्नि देवता खे बुख लॻी त इन करे उहो जंगल जलाए करे खांडव वन जेको हुयो उहो अग्नि देवता जो पेट भरियो। उन में मैदानव फाथल हुयो अंदरि, त अर्जुन महाराज उनखे बचाए वरितो, रक्षा कई। त मैदानव ॾाढो प्रसन्न थियो, राजी थियो ऐं उन्हनि पांडवनि खे मैदानव ॾाढो सुहिणो महल ठाहे ॾिनो जंहिंमें अद्भुत कारीगरी हुई, विचित्र। जल में थल, थल में जल बि उते ई नज़र ईंदो जाते दुर्योधन किरी पियो। चओ हरे राम। त समुद्र जे विच में त्रिकूट नाले पर्वत ते ब्रह्मा जी जो ठाहियल हिकिड़ो वॾो भारी किलो, महान मायावी निपुण कारीगर मय दानव। मय यानी माया ॼाणण वारो, दानव ॾाढो मायावी। उन वरी सां उनखे सजाए छॾियो, यानी वरी सां उनखे डेकोरेट करे छॾियो, महल ठाहे छॾिया सोन जा ऐं मणियुनि सां जड़े छॾियो। सोन जा अनगिनत उन में महल हुया। जहिड़ी नाग कुल जे रहण जी पाताल लोक में भोगावती पुरी आहे ऐं राजा इंद्र जे रहण जी सुर्ग लोक में अमरावती पुरी आहे, उन खां बि वधीक सुंदर बांको उहो दुर्ग किलो जंहिंजो नालो पियो लंका। चओ हरे राम। उन चारों तरफ़ सां समुद्र जी अति गहरी खाईअ सां घिरियल, उन दुर्ग किले जे मणियुनि सां जड़ियल जेको सोन जो मज़बूत परकोटो आहे, जंहिंजी कारीगरीअ जो वर्णन नथो कयो सघिजे। यानी एॾी सुंदर उहा लंका। भगवान जी प्रेरणा सां जंहिं कल्प में रावण थींदो आहे, उहो ई शूर प्रतापी अतुलित बलवान
पंहिंजे सेना सहित उन ई नगरीअ में वसंदो आहे। जॾहिं बि वरी बि ईंदो आहे न रावण, जॾहिं रावण ठही करे त उन ई लंका में अची करे रहंदो आहे। चओ हरे राम। खाई सिंधु गभीर अति चारें दिस फिर आव, कनक कोट मन खचत दृढ़ बरन न जाई बनाव। हरि प्रेरित जहि कल्प जोई जातु धान पति होय, सूर प्रतापी अतुल बल दल समेत बस सोय। सियावर रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय 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 जय। पहिरियों ते वॾा वॾा योद्धा राक्षस रहंदा हुआ, देवताउनि उन्हनि सभिनि खे युद्ध में मारे छॾियो। हाणे राजा इंद्र जी प्रेरणा सां उते कुबेर जा 1 करोड़ रक्षक यक्ष रहंदा आहिनि। चओ हरे राम। कुबेर देवता भी उन्हनि जो फैमिली मेंबर लगे ना, हा न भाई। चओ हरे राम। रिश्ते में जुड़ियल आहिनि न कुबेर देवता। कुबेर देवता जो ही तो हुयो जेको विमान रावण खणी हली आयो। रावण खे अहिड़ी ख़बर मिली त उन सेना सजाए करे किले खे वञी घेरियो। उते वॾा विकट योद्धा उन वॾी सेना खे ॾिसी करे यक्ष पंहिंजा प्राण खणी करे हलिया। तरी रावण घुमी फिरी करे सॼो नगर ॾिठो ऐं उन जॻह संबंधी उनजी चिंता मिटी वई। उनखे ॾाढो सुख थियो। उन पुरीअ खे स्वाभाविक ई सुंदर ऐं ॿाहिरिनि वारनि जे लाइ जेके ॿिया कोई अचनि उन्हनि जे लाइ ॾाढी कठिन। हाणे समुद्र जे विच में सभु कोई थोरी न वञी सघंदा, हा न भाई। हाँ, लकड़ीअ जी ॿेड़ीअ ते तरी करे त कोई न वञी सघंदो उन समुद्र जे विच में। चओ हरे राम। ॾाढो दुर्गम पहुचण जे लाइ तरी रावण उनखे पंहिंजी राजधानी बणाई। योग्यता जे अनुसार घरनि खे बाटे करे रावण सभिनी राक्षसनि खे सुखी करे छॾियो। हिकु बार उहो कुबेर जे मथां चढ़ी डुकियो ऐं उन खां पुष्पक विमान जीते करे वठी आयो। ॾिठो आहे। चओ हरे राम। कुबेर देवता ते बि चढ़ाई कई ऐं उनखे हाराए करे पुष्पक विमान उन जो बि खणी आयो। चओ हरे कृष्ण। इनखे चइबो आहे जिसकी लाठी उसकी भैंस, हा न भाई। इहो मतिलबु न आहे कि वीचारे कुबेर देवता जो आहे, ताक़त वधीक रावण वटि आहे, कढ भैया पुष्पक विमान, हुन असां ई रखंदासीं। चओ हरे राम। त तव्हां ॿुधो न, हर कल्प में अची करे उहा ई जॻह पसंदि ईंदी आहे त विच में सम्झो कुबेर देवता जा यक्ष रहंदा हुआ राजा इंद्र जी प्रेरणा सां। वरी रावण जो जनम थियो, घुमी फिरी पंहिंजे उन ई स्थान में पहुतो, चढ़ाई कई, सभु भजिया वीचारा रक्ष। वरी राजा ठही करे रावण उते राज करण लॻो ऐं पुष्पक विमान अलॻि खणी आयो पंहिंजो कुबेर देवता खां। हाणे ध्यान ॾियो, हिकु ॾींहुं उन कौतुक में, खिलवाड़ में, खेल खेल में पंहिंजे ॿाहुनि जी ताक़त जी थोरी आजमाइश करण जे लाइ छा कयईं, कैलाश पर्वत खे खणी वतई। चओ हर हर महादेव। ॼण पंहिंजे ॿाहुनि जो बल तोले करे ॾाढो सुख पाए करे उहो तो हली आयो। चओ हरे कृष्ण। कौतुक ही कैलाश पुन लीने सिजाए उठाए, मन हो तोल निज बाहुबल चला बहुत सुख पाए। सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। कौतुक ही कैलाश पर्वत खणी वरितई। असां जीअं कंदा आहियूं डंबल खणी ॾिसूं जिम में, हा हा 20 किलो खणी वरितो, 40 खणी ॾिसूं, 50 खणी ॾिसूं, हा तीअं रावण सिधो कैलाश पर्वत ई खणी छॾियो। संत ॿुधाईंदा आहिनि राजेश्वरानंद महाराज भोले बाबा वेठा पार्वती माता सां, अचानक कैलाश पर्वत मथे थियो। पार्वती माता चवण लॻी प्रभु छा थी रहियो,
ही कैलाश पर्वत चओ हरि राम। भगवान मुस्कुराए करे चवनि था चेलो आयो आहे। चेलो ही कहिड़ो चेलो आहे? चई रावण। चओ हरि राम। त चई पोइ इहो छा थो करे पियो? चई मथो थो टेके, प्रणाम थो करे। चई इहो कहिड़ो प्रणाम की कैलाश पर्वत मथे थो थी वञे? कि हिन जो थोरो ॿिए स्टाइल जो प्रणाम आहे देवी। ॿिया ईंदा आहिनि त पंहिंजो मथो हेठि रखंदा आहिनि, गुरु जी उनखे मथे उथारींदा आहिनि। रावण चए थो असां अहिड़ा चेला न आहियूं कि गुरु जी असांखे उथारनि, असां गुरु जी खे मथे उथारे छॾींदा आहियूं। तॾहिं उन असांखे ई मथे खणी छॾियो आहे। चओ हरि राम। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। कल्प कल्प में भगवान जी लीलाऊं हलंदियूं आहिनि। हिकिड़ी में त असां ईअं बि ॾिठोसीं कि रावण जी खईं त पोइ हथ ई फासी पिया उन में, हथ ई पहाड़ जे हेठि फासी पिया, हथ ई न निकिरनि, हालत ख़राब थी वई। हाँ, भगवान बि ॾिठो हूंदो त अभिमान लाहिजे हिन जो। पोइ भोले बाबा जी उन्हनि स्तुति कई। रावण बि शिव भगवान जी ॾाढी सुठी स्तुति कई अथव, ऐं उन जा शब्द अहिड़ा अथव हैरान थी वेंदो तव्हां। चवण बि ॾाढो कठिन उन जा शब्द। हाँ, तड़क बड़क छटक खटक झिगझूं अलाए अलाए कहिड़ा शब्द ईंदा आहिनि। चवण ई कठिन आहे, पहिरियों त अभ्यास करिणो पवंदो उनखे, तॾहिं वञी उहा ॿोली कोई चई सघंदो। त उन अहिड़ो अष्टक ॻायो, वरी भोले बाबा राजी थिया त उनजा हथ उनखे वापसि निकिता वञी करे। चओ हर हर महादेव। भाई सूमवार आहे छा अॼु? भोले बाबा जो ॾींहुं, शिवजीअ जी कथा इहा आई अथव त कैलाश पर्वत खणी करे ऐं रावण ॾाढो प्रसन्न थियो कि हा थोरी फिटनेस ठीकु आहे ऐं बढ़िया, मां ओवरवेट खणी थो सघां पियो, हा न। सुख संपत्ति पुत्र सेना सहायक जय प्रताप बल बुद्धि ऐं वॾाई, इहे सभु उन जा रोज ईअं वधंदा पिया वञनि जीअं हर लाभ सां गॾु लोभ वधंदो वेंदो आहे। केॾो सुंदर उदाहरण। चवनि था रावण जो छा छा पियो वधे? रोज सुख वधे पियो, संपत्ति पई वधे पई, परिवार बि वधे पियो। हा साईं, अॼु हिते बालक ॼायो अथव, अॼु हिनखे बालक ॼायो अथव, 1 लख पूछ 1.25 लख नाती। साईं सहायक वधनि था, साईं सेना वधी वई, साईं तव्हांजी जय जयकार, हाणे फलाणो देश बि तव्हांखे आण थो मञे पियो, वाह वाह। बल बि वधी वियो, बुद्धि वधी वई, वॾाई वधी वई। हा, रावण जो चारों तरफ़ उनजी जय जयकार पई हले। कीअं पिया वधंदा वञनि धन संपत्ति सभु कुझु। चवनि था जीअं हर लाभ सां लोभ वधंदो वेंदो आहे। कीअं वधंदो आहे? जीअं कोई 100 रुपयो कमाईंदो आहे न त पोइ ईअं न चवंदो आहे त हाणे मां 150 कमायां 125, चवंदो आहे 1000 कमाइणु खपे। 1000 खां पोइ वरी उनखे 99,000 त नज़र ई न ईंदा, सिधो चवंदो 1 लख रुपयो कमाइजे। 1 लख खां पोइ वरी 1 लख त नज़र ई न ईंदो आहे। पोइ लॻंदो आहे छा 1 लख, करोड़ त हुजे, करोड़पति त ठहूं। चओ हरे राम। कृष्णा कॾहिं न घटिजंदी आहे। हिकिड़े गांव में हिकिड़ो सेठ रहंदो, लखपति, सभु उन जो आदर कंदा। उहो लखपति सेठ ॾाढो ख़ुशि रहंदो, ॾाढो ख़ुशि रहंदो, ज़ोरदार। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, उनखे धंधे में प्रॉफिट बि ॾाढी आई, कमाई बि थी, नवां दुकान बि खुलिया, लेकिन उनजो चहिरो लही वियो, रोवण जहिड़ो थी वियो। ॾींहं राति अंदर ई अंदर जले सड़े, बीमारी बि काई न, छाजे करे? मान सम्मान हली वियो, अंदर ई अंदर ॾाढी बाहि लॻी वई, छो जो उन ई शहर में हिकिड़ो करोड़पति अची वियो। हाणे उहो अकेलो लखपति हुयो त ख़ुशि रहंदो, पैसा त अञा वधिया आहिनि, लेकिन करोड़पति अची वियो त उनजे अभिमान खे ठेस लॻी त अरे हाणे मूंखां वॾो पैसे वारो अची वियो। यानी पंहिंजो सुख न, ॿिए जे सुख खे ॾिसी करे दुख थो पहुचे असांखे। अहिड़ा माण्हू बि आहिनि। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। नित नूतन सब बाढ़त जाई, नित नूतन सब बाढ़त जाई। जिम प्रति लाभ
लोभ अधिकाई जिम प्रतिलाभ लोभ अधिकाई राम श्री राम श्री राम श्री राम। ॾाढो अनमोल वचन भाई दिल ते लिखी रखो। जिम प्रति लाभ न चए बोशा चओ न हिकु बार। जिम प्रति लाभ लोभ अधिकाई यानी हर लाभ सां लोभ वधंदो आहे, हर प्रॉफिट सां लालच वधंदी आहे। अञा वधीक मिले अञा वधीक। पहिरियों असां चवंदासीं भॻवान 100 रुपयो बसि ग़रीबीअ में खपे, ॾाढो बढ़िया, ॾाढा ख़र्च वधी विया आहिनि। 100 सालनि खां ई ॻाल्हियूं हलंदियूं। अॼु खां जॾहिं सस्ताई हूंदी, हा जॾहिं 10 रुपए किलो खीर हूंदो तॾहिं बि बुजुर्ग चवंदा ॾाढी महांगाई वधी वई आहे। छो जो हिन महिल न ॾिसंदा आहिनि, पोइ ते ई ॾिसंदा आहिनि। हाणे महांगाई वधी आहे त छा हिन जो किराने में वधी आहे, कपिड़ो बि वधियो आहे। अगरि किरानो वधंदो त कपिड़ो बि वधाईंदा, लोह बि वधंदो, स्टील बि वधंदो, मज़दूरी बि वधंदी, न त गुज़ारो हलंदो कीअं? चओ हरे राम। तव्हां 1000 साल बि पोइ ते वेंदव त माण्हू ईअं चवंदा महांगाई ॾाढी वधी वई आहे। 1000 साल पोइ बि ईअं चवंदा ॾाढी महांगाई वधी वई आहे। महांगाई कॾहिं घटिजंदी आहे छा? चओ हरे राम। मुद्रा जो मूल्य किरे थो पियो। असांखे बचपन में 30 पैसा ख़र्ची मिलंदी, हा हाणे 10 जो नोट जो ॿारनि खे त बूथ सुॼाए करे 7 ॾींहं तव्हां सां ॻाल्हाईंदो कोन। भिखारी सम्झो तो? 10 रुपया था ॾियो असांखे, छा ईंदो आहे 10 रुपए में? ठीक सां चॉकलेट न ईंदो, रखो पाण वटि, ॻाल्हाईंदव ई कोन तव्हां सां। चओ हरे राम। ॿियो कोई ठिकानो ॾिसंदा, चाचू चाचा आहे ठीकु आहे, पापा नथो ॾे त मम्मीअ खे पकड़ींदा वञी। चओ हरे कृष्ण। त हर लाभ सां लालच वधंदी आहे। ही अद्भुत मंत्र अथव इहो जीवन जो। 3000 में गुज़ारो थी वञे, भॻवान कुझु न खपे, धीरे धीरे पोइ 30,000 बि घटि थी विया। छा थो थिए? महांगाई जो ज़मानो आहे भैया। ईअं थोरी आहे केॾी महिल अवेल सवेल आहे। हा बीमारी आहे छा आहे? उहो कार्ड जो ठहियलु आहे, सरकार जो 5 लख। हा ठीकु आहे ठहियलु आहे त मतिलबु छा आहे? केॾी महिल मकान आहे, दुकान आहे, छा आहे? ख़ुशी आहे, गमी आहे। अॼु जॾहिं तव्हां 30,000 में छॾना हाणे 3000, उहो ई ज़मानो लॻल पियो आहे। दुनिया काथे पहुची वई आहे? चओ हरे राम। तोबा भाई तोबा। हिकिड़ा महात्मा पाण सां गॾु बसि कमंडल रखंदा पाणी पीअण जे लाइ, अरे मस्तु ख़ुशि रहंदा, कोई कमी न आहे, कोई गम न आहे। माण्हू चवंदा बाबा ॿियो कुझु न त कम से कम हिकिड़ो जोड़ो कपिड़नि जो रखंदा कयो। अरे चई कोई ॻाल्हि न आहे, भॻवानु हलाए थो, धोती आहे पातल, कॾहिं कोई ॾेई छॾींदो आहे, सभु कमु हले थो बढ़िया। हिकु ॾींहुं हिकिड़े कुते खे ॾिठऊं त नदीअ ते पाणी पियो पीए मुंहुं विझी करे। चई राम राम, अखियुनि में आंसू अची विया। अरे प्रभु हिनखे त हथ बि कोन्हनि, हे कमु हलाए थो वठे। मां 2 हथनि वारो माण्हू जीवन भर हिनखे वेठो घुमाया खणी करे, उहो बि ठका कयूं नदीअ में, आयो लाल कयो। चई जॾहिं कुतो मुंहं सां पाणी पी थो सघे त मूंखे त हथ ॾिना आहिनि, मां हथनि सां त वधीक सरलता सां पाणी पी थो सघां। आहे की न गोपाल दास? सही आहे न? हरे राम। इन जो अर्थ इहो न आहे की तव्हां बि भांडा कढी फिटी कयो, ॿाहिरि सामान कढी करे तिजोरियूं फिटी कयो। मुंहिंजे चवण जो अर्थ एतिरो आहे, हिन महिल हिन कंडीशन में अॼु जे ॾींहं में जीअं भॻवानु रखियो आहे उन में संतोष कयूं। ग़रीबनि जा बि कम थींदा आहिनि, ग़रीबनि जी बि शादियूं थींदियूं। हिकिड़े गांव में मां अचां पियो काथों त ॾाढो बढ़िया नज़ारो ॾिठो, साइकिल ते घोट राजा वञे पियो। चओ हरे राम। कंहिं ते पियो वञे? ऐं असांजे सिंधी समाज में शादी आहे, कर्जा खणंदा, प्लाट विकिणंदा, हीअं कर हूअं कर, हितो करिणो आहे। भैया ईअं थोरी आहे, ॾियणी वठणी आहे। अरे अम्मा तोखे छा करिणो आहे? तोखे जंहिं हाल में भॻवानु रखियो आहे उन में कर। कोई ग़रीब आहे, उहो अगरि कर्ज खणी करे शादी थो करे त उहो बि अपराध थो करे। ऐं कोई ॾाढो संपन्न माण्हू आहे ऐं उहो खुले दिलि सां बढ़िया भंडारा नथो करे, सेवा नथो करे त उहो बि अपराधी आहे। भॻवानु जंहिंखे जंहिं व्यवस्था में रखियो आहे उहो उन जो उपयोग करे। चओ हरे राम। भाई भॻवानु जंहिं हालत में रखियो आहे तव्हां उनखे ॾिसो न, तव्हां छो था ॾिसो ॿियनि खे? ॿिया कीअं था कनि पिया, हिन छा कयो? हाणे वॾा वॾा पैसे वारा आहिनि, समाचार आयो त मुंहुं दिखाई में करोड़े रुपया ॾींदा आहिनि। ॿार ॼायो, मुंहुं दिखाई, वठि भैया एतिरा करोड़, वठि सोन जो हार।
कई त अहिड़ा आहिनि वीचारा, उन्हनि खे बि ॾिसो, तव्हांखे भॻवानु 100 रुपए जे लाइक़ु रखियो आहे त तव्हां उन करोड़ वारे खे छो था ॾिसो? 10 रुपया वारो नज़र नथो अचे? अरे उहो 10 रुपया उनजे लाइ करोड़ जे बराबरि ई, जे करोड़ रुपयो ॾिनो आहे, इहो छो था सोचो तव्हां? हुन जेके 10 रुपया ॾिना आहिनि वीचारे, उन सम्झो पंहिंजी कमाईअ जी महिनत जो पसीनो वाहे करे हिकिड़ो अंश तव्हांखे ॾिनो आहे। उन जा 10 रुपया उन खां वधीक क़ीमती आहिनि जंहिं करोड़ ॾिनो आहे। बाक़ी सत्संग छा कयोसीं असां? कॾहिं बि कर्जा खणी करे इहे फालतू कम न करणु खपनि। जंहिं हालत में भॻवानु रखियो आहे, भंडारो करिणो आहे, केवल दाल चांवर जो बि भंडारो थी थो सघे पियो, बढ़िया। ज़रूरी आहे की तव्हां 36 व्यंजन कयो, चओ हरे राम। ब्राह्मण देवता जो ख़र्चु न ईंदो आहे शादी करण जो, ख़र्चा दिखावे जा मारींदा आहिनि, यादि रखिजो। ब्राह्मण देवता घणो वठंदो वीचारो, ॿुधायो? ख़र्च त ॿियनि ते लॻंदा, बैंड बाजनि ते लॻंदा, वॾा हॉल बुक कंदो उन जा लॻंदा, वॾा वॾा कैटरस ईंदा, लखे रुपया उन जो बिल ईंदो उन ते ईंदा। सादा जीवन उच विचा। वॾाई इन्हनि जी थोरी आहे, वॾाई त भॻवान जी भक्तीअ जी आहे। सीताराम 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 कहिए जाही विधि राखे राम, राधे श्याम कहिए जाही विधि राखे श्याम। हाणे जो वीचारो जेको साइकिल ते वञे पियो घोट राजा, उहो सोचे मां कार वठंदुमि त ज़िंदगी भर कुंवारो रहिजी वञे, पोइ शादी न थिया हुनजी। चओ हरे राम। कम त सिद्ध करण सां मतिलबु आहे, कम थी वञे। चओ जय श्री कृष्ण। कॾहिं बि दिखावे में न अचो भाई। हुन तव्हांखे केतिरो ॾिनो इन सां कुझु मतिलबु न आहे, तव्हां केतिरो ॾेई था सघो उन सां मतिलबु आहे। तव्हां पंहिंजी गोथड़ी ॾिसो, पंहिंजी तिजोरी ॾिसो, पंहिंजी मुट्ठी ॾिसो, ॿियनि खे न ॾिसो, कॾहिं बि न ॾिसो। ख़ुशि रहो बसि। प्रेम सां 2 मिठा ॿोल ॻाल्हाईंदव, माण्हू त हुन में ख़ुशि थी वेंदा आहिनि। आदर कंदव, अखियुनि सां स्वागत कंदव, पोइ तव्हां कुझु बि खारायो, ॾाढो सुठो आहे। चओ हरे कृष्ण। हे हरे श्री कृष्ण गोविंद। अच्छा, संपन्न माण्हू न करे त उहो बि ग़लति आहे। हाँ, सोचो कल्पना कयो कि अरबपति माण्हू आहे, अरबपति, ऐं वीचारो ईअं वीचारो दाल चांवर करे ऐं खिचड़ी करे छॾे, भाई थी वियो, कढ़ी चांवर खाई वञो, हाँ, त उहो बि ग़लति आहे। माण्हू केॾी उमेद रखींदा उन मां त हे त सभिनि खे सुठा प्रेजेंट ॾींदो, सुठो भोजन कराईंदो, सभिनि खे इनवाइट कंदो। त जंहिंखे भॻवानु जंहिं व्यवस्था में रखियो आहे, उहो दिलि खोले करे उन अनुसार जिए। बाक़ी त राम नाम ही सार है, बाकी सब बेकार है। जिम प्रति लाभ लोभ अधिकाई। रावण जा संपत्ति समृद्धि ये पई वधे जीअं हर प्रॉफिट सां लालच वधी वेंदी आहे, हर लाभ सां लोभ वधी वेंदो आहे। अति बलवान कुंभकर्ण जहिड़ो उनजो भाइड़ो हुयो, उनजो भाउ कुंभकर्ण, जंहिंजे टक्कर जो योद्धा जगत में पैदा ई कोन थियो। चओ हरे राम। एॾो भॻवानु उनखे बल ॾिनो कुंभकर्ण खे, लेकिन उहो कंदो छा हुयो? मदिरा पी करे, नशो करे खर्राटा वॼाईंदो, सुम्ही पवंदो, ऐं जेॾी महिल जाॻंदो हुयो 6 महीननि खां पोइ चावला, त 3 लोकनि में तहलको मची वेंदो। भैया कुंभकर्ण जाॻियो अथव। चओ हरे राम। लंका में आसपास रहण वारा सभु भॼी वेंदा हुआ, प्राणी मनुष्य पशु पक्षी। भैया जेको ईंदो त चणनि वांगुरु खणी करे ईअं सिधो खाई वेंदो, मुट्ठी विझी करे। अगरि उहो हर ॾींहुं भोजन करे हा त छा थिए हा? जो दिन प्रति आहार कर सोई त विश्व बेग सभु चौपट होई, सॼो संसार तुरंत खाली थी वञे। अगरि कुंभकर्ण रोज भोजन करे हा न भाई, ब्रेकफास्ट भी करे हा, लंच भी करे हा, डिनर भी करे हा, त पोइ संसार जी कुकड़ू को हो जाए। चओ हरे कृष्ण। रणधीर अहिड़ो हुयो युद्ध में धीरजवान कि जंहिंजो वर्णन नथो करे सघिजे। लंका में उन जहिड़ा असंख्य बलवान वीर हुया, ॿिया बि हुया। मेघनाद रावण जो वॾो पुटु हुयो, जंहिंजो जगत में योद्धाउनि में वीरनि में पहिरियों नंबर हो।
युद्ध में कोई भी उन जो सामनो न करे सघंदो। स्वर्ग में त उन जे भव सां रोज भगदड़ मचल रहंदी। भैया वो मेघनाथ ॾिसे पियो स्वर्ग जे तरफ़, वीचारा देवता उन में हाहाकार मची वेंदो। तरी त उन जो हिकिड़ो नालो पइजी वियो इंद्रजीत। चओ हरे राम। राजा इंद्र खे बि उन जीते वरितो। इन जे अलावा दुर्मुख, हे जेके वॾा वॾा सेलिब्रिटी राक्षस आहिनि न, वॾा वॾा जेके योद्धा ताक़त वारा, उन जा कुझु नाला ॿुधी वठो भाई। रावण, कुंभकर्ण ऐं इंद्रजीत यानी मेघनाद। चओ हरि राम। दुर्मुख, अकंपन, अंकंपन जेको हुयो कॾहिं कंपनी न ईंदो, हुन में हिलंदो ई न हुयो, तॾहिं हुनजो नालो अकंपन। ऐं वज्रदंत, धूमकेतु, अतिकाय, अहिड़ा अनेक योद्धा हुया जेके अकेले ई सॼे जगत खे जीते सघंदा हुआ। कुमुख, अकंपन, कुल सरद, धूमकेतु, अतिकाय। रामचंद्र की जय जय, जय जय, जय जय। दोहो नंबर तव 180। कृष्ण सॼे संसार जो हीरो है ना भाई। हरे राम। शाम जो नंबर तव 180। कृष्ण असांजो सभ जो हीरो। शाम जो नंबर तव 180। कृष्ण असांजो सभ जो हीरो। किथे कयां टेलीफोन, फोन त हली आ, हाणे त मोबाइल चवणो पवंदो हा न भाई। किथे कयां मोबाइल मुंहिंजा भगवान। कहिड़ो नंबर थईलस घनश्याम। हरि राम। 180 में भी हिकिड़ो रहस्य तव भाई। 180 कहिड़ो नंबर आहे ख़बर अथव भगवान जो? ॿुधायूं छा? खपेव छा? वरी परेशान त न कंदव नंबर लॻाए राति जो मोबाइल में भगवान खे? 180 थोड़ो इन में चालाकी आहे। 180 में थोड़ो हेॾे होॾे करिणो पवंदो, जीरो खे विच में आणणो पवंदो। त छा थी वेंदो? 108 थींदी आहे हरि नाम जी माला। उन में जपबो आहे हरिय जो नाम। त जंहिंजे मुख में नाम उन जे वस में शाम। त जेके निरंतर भक्ति कंदा, भगवान खे पुकारींदा, उहो ई भगवान जो मोबाइल नंबर आहे। उहो ई भगवान जो मोबाइल नंबर आहे। गुड़िया चए थी मां 108 लॻाईंदुमि त लॻंदुसि? ॿुधायो, मोबाइल में थोरी लॻंदुसि। बार बार नाम उन जो उच्चारण करे, कीर्तन करे, त उहो नंबर ओॾे कनेक्ट थी वेंदो आहे भगवान ॾे। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। राधे 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 राधे। श्यामा 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 श्यामा। गुरु नानक देव महाराजन जो हिकिड़ो मिठो भजन फरमाइश आई आहे। असांजे पूज्य दादा जन इहो भजन रचना कई आहे। ये वीचारो वरी धोखो खाई आयो। केॾो बढ़िया जीन्स वीन्स लगाए इन शर्ट करे आयो उमंग तरंग सां। 2 स्कीम हिन जी फेल थी वई वीचारे जी। कीअं कजे? होवे सोई जो राम रची राखा। हा न भाई। हा, कहिड़ो भजन हुयो? गुरु नानक महर कयो गुरबाणी गाया मां।
उथी अमृत वेले जो हरि नाम ध्याया मां। सभई चो राधे गोविंद घनश्याम। हे हरि गोपाल गुरु तुहें जी गुरबाणी आहे अमृत जी खाणी। दुख दर्द सभे लाहे इहा वेदन जीवाणी। नित नेम सां पाठ करे पंहिंजा दुखड़ा मिटाया मां। हो राधे गोविंद घनश्याम। हो राधे गोविंद घनश्याम। सजी उमिर अजाई वई चङो कर्म न कॾहिं कयो। जंहिं सुठा सुठा कर्म कया आहिनि उन्हनि खे चवण जी ज़रूरत न आहे। असां जहिड़ा माण्हू चवनि जेको शुभ कर्म थिया ई कोन, सेवा थी कोन, तपस्या थी कोन, भॼन कोन, लाइक मी, उहे ई ॻाईंदा। जंहिं शुभ कर्म कया आहिनि उनखे कहिड़ी ज़रूरत आहे ॻाइण जी, हा न भाई? उहे न ॻाईंदा, ठीकु आहे? नथा सम्झो छा कजे। हो चङी उमिरि सजी उमिरि अजाई वई चङो कर्म न कॾहिं कयो। फासी मोह ऐं माया में मुंहिंजो जनम अकारथ वियो। आसन जो अर्ज हो तोखे कीन भुलाया मां। हो गुरु नानक महर कयो गुरबाणी गाया मां। बोल गुरु नानक देव की। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 पार्थ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम। हो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम
हे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हो राम 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 सीता राम 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 गणेश राम 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 सीता राम 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 सुरेशानंद राम 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 सीता राम 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 ओ राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 राधे राधे बोल प्यारे राधे 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 श्याम हो जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान हर हर महादेव हर हर महादेव महादेव ओ जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता हो अम्बे अम्बे माँ ओ मेरी जगदम्बे माँ माँ जय जय गौ माता जय जय धरती माता राधे राधे बोल दो प्यारे राधे राधे श्याम श्याम ओ जय जय महादेव बोलो जय जय महादेव ओ भोले भोले नाथ ओ प्यारे भोले 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 नाथ भोले भोले नाथ मेरे भोले भोले नाथ तो बोलो राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे घनश्याम राधे श्री कृष्ण राधे 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 मंडली अरे राधे 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 वृंदावन श्याम जगत गुरु ओम हरि ओम बार बार वर मांगहूँ हर्ष देहु श्री रंग पद सरोज अनपायनी भगति सदा सतसंग हरि ओम भूर भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम जय जय हो नाश हो सद्भावना कल्याण हो महादेव। बोलो वृंदावन श्री राधावर श्री गौरी शंकर श्री अन्नपूर्णा। माता सीता प्रभु राम जी लक्ष्मण जी भरत जी शत्रुघ्न जी श्री हनुमान जी आयो लाल सबई चौ कथा विश्राम होत है। श्री राम लक्ष्मण जानकी सियावर
जय जय उमापति, जय जय पवन सुत, जय जय बोलो भाई। हरि राम। सात संगत जी प्रसाद कयो स्वीकार ऐं चारू वासवानी भजन गाएगी। चारू वासवानी आकर गाए मीठी वाणी। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो भाई, सुभाणे 11 त नाहे आहे छा? सुभाणे राति जो 9 खां 11 एकादशी भक्ति योग सत्संग कीर्तन थींदव। तव्हांखे मां ॿुधाए छॾियां, एकादशी भक्ति योग 9 बजे जो टाइम अथव, पर 10 मिनट बिफोर शुरू थींदो अथव, हा न। पहिरियों ई भजन वग़ैरह कीर्तन, त महिरबानी करे 8:45 अची वञो, तव्हां 5 मिनट पहिरियों अची वञो, हा न भाई। शुरूअ खां मंगलाचरण वग़ैरह ॿुधो अची करे, समय ते अची लाभ वठो। ऐं सुभाणे 6 वारी सभा बि उन में जुड़ी वेंदी अथव। 9 में 6 बजे केवल आरतियूं कंदे इहे त्रिवेणी मिलंदव, हा न। 6 बजे आरती वग़ैरह थींदी आहे। बाक़ी सुभाणे 9 खां 11 हलंदो, 8:45 तव्हां अची वञो ऐं एकादशीअ जो लाभ वठो। बोलो एकादशी माता की जय श्री कृष्ण। अरे गागर वही है। को चारू वासवानीअ खे असांजे भाभी जन जे तरफ़ों 100 रुपए जो नगद पुरस्कार गुपचुप खाइण लाइ।